कंबर ज़िले में सारिन जे वापारियुनि ऐं कारखानेदारनि तरफ़ां कटौती वारे अमल ख़िलाफ़ सिंध हारी आबादगार इतिहाद जे अॻुवाननि मोहसिन अली काज़ी, हबीबुल्लाह जरवार, अली बख्श बलोच वफ़द जी सूरत में कंबर में वाराह मां चूंडियल PPMPA बुरहान खान चांडियो सां मुलाक़ात करे सेलर ऐं कारखानेदारनि ऐं वापारियुनि तरफ़ां हारी आबादगारनि खां सारिन जे ख़रीदारी में फ़ी मण ते 1.5 किलो गैर क़ानूनी कटौती करण मुनासिब अघु न ॾियण जी दांह ॾिनी। खेसि चयो त DC ऐं SSP कंबर बि कटौती बंदि कराइण लाइ लेटर कढिया पर उन ते अमल न थियो। हिननि चयो त PP ज़िले जो सदर जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल कंबर जो चेयरमैन कमरदीन गोपांग, जेको सिंध राइस मिलर्स सिंध बलोचिस्तान राइस मिलर्स वारनि जो बि सदर आहे, जंहिं कुझु ॾींहं अॻु कारखानेदारनि सां गॾिजाणी करे फ़ी मण ते 1.5 मण कटौती करण लाइ चयो आहे। अहिड़ो लेटर बि जारी कयो आहे। हिननि चयो त PP अॻुवान खां जे फ़ैसिले खां अॻु सेलर मालिक किलो कटौती कंदा हुआ, हाणे 1.5 किलो कटे कनि था, जेको हारी आबादगारनि सां सरासर नाहक ऐं ज़ुल्म आहे। असां नुक़साननि में मुब्तला थी रहिया आहियूं। MPA तरफ़ां गैर क़ानूनी गैर शरई कटौती जी मज़म्मत कंदे DC ऐं SSP कंबर सां फ़ोन ते राब्तो करे कटौती कंदड़नि राइस मिल मालिकनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण लाइ चयो ऐं कटौती जी मज़म्मत कंदे चयो त असीं तव्हां सां गॾु आहियूं। हारी आबादगार इतिहाद जे सदर मोहसिन काज़ी जो चवणु हुयो त जदोजहद जे ॿिए मरहले में कंबर ज़िले मां चूंडियल MNAs ऐं MPA सां मुलाक़ात करे थींदड़ ज़ुल्म बाबति दाहियो वेंदो, जंहिं बाद गॾिजाणी करे वधीक लाहे अमल जोड़ियो वेंदो। जेसिताईं कटौतियुनि ऐं अघ में इज़ाफ़ो न थींदो तेसिताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशश डिजिटल, कंबर शदादकोट।